नाज़िर मुल्क अंदर कोरोना वायरस की टी लहर में इजाफो थी रहियो आहे। मुल्क अंदर मर्ज़ वेघे वधीक 42 मरीज़नि दम ॾेई छॾियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3876 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट साईं? जी, पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए था हलूं त कोरोना वायरस जी जेकी मुल्क में सूरत हाल आहे उहा तमामु ख़तरनाक थींदी थी वञे। हिन वक़्तु जेके अंग अखर जारी कया विया आहिनि उन मुताबिक़ जेके मुस्बत जेके पॉज़िटिव केसनि जो अंग अखर आहे उहो हिन वक़्तु 9% थी चुको आहे। मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त हलंदड़ साल में सभ खां घणो अंग आहे मुस्बत जेके पॉज़िटिव केसिस आहिनि कोरोना जा। ऐं अॼु जेके नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां अंग अखर जारी कया आहिनि जंहिंमें 42 अमवात गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि रिपोर्ट थियूं आहिनि। ये 42 अमवात जेके आहिनि उहे पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में सभ खां घणियूं रिपोर्ट थियूं आहिनि। ऐं इन में जेके 42 जेके अमवात आहिनि उन में तक़रीबन 15 ॼणनि जी जेकी डेथ्स आहिनि उहे वेंटिलेटर ते थियूं आहिनि। ऐं गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि जेके 40,000 जे क़रीब टेस्ट थिया आहिनि उन में तक़रीबन 3876 ॼणनि में कोरोना टेस्ट जेको कोरोना मुस्बत आयो आहे। इन सां गॾोगॾु वेंटिलेटर जी जेकी सूरत हाल आहे उहा बि मुल्क भर में तमामु हिन वक़्तु ख़राबु थींदी वञे, छाकाणि त जेके वेंटिलेटर मुल्क में आहिनि ऐं ख़ासि तौर ते अगरि इस्लामाबाद जो ज़िक्र कजे त इस्लामाबाद में तक़रीबन 150 खां मथे वेंटिलेटरनि जे 46% जेके आहिनि कोरोना जा पेशेंट हिन वक़्तु मौजूदु आहिनि। ऐं इस्लामाबाद हिन वक़्तु उन जा 4 खां 5 एरियाज़ जेके आहिनि कोरोना वायरस जे करे उन्हनि खे सील कयो वियो आहे ऐं कोरोना वायरस ते SOPs जे हवाले सां सख़्ती सां अमल दरामद करायो पियो वञे। ऐं जेके मुल्क में एक्टिव केसिस जी जेकी तादाद आहे उन में बि वाध थी वई आहे। गुज़िरियल 24 कलाकनि जे अंग अखर मुताबिक़ एक्टिव केसिस हिन वक़्तु 29,576 थी चुका आहिनि। जॾहिं त पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए था हलूं त गुज़िरियल हफ़्ते इहो ई अंग अखर 23,000 जे लॻभॻि हो, हिन में 5,000 जो इज़ाफ़ो थी चुको आहे। ऐं मुकमल जेके रिकवर केसिस जी जेकी तादाद आहे 24 कलाकनि जे आदाद शुमार जे मुताबिक़ 5,79,760 थी चुकी आहे। आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान ऐं जेको बलोचिस्तान में को बि अहिड़ो पेशेंट न आहे जेको वेंटिलेटर ते मौजूदु हुजे। जी मुदस्सर, जी मेहरबानी।